टनवाला यार में मेमण सोसाइटी में 3 नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल ऐं 70,000 फुर करे फ़रार थी विया, जंहिं बाद शहरी रोडनि ते निकिरी आया। पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हणी रोड बंदि करे छॾियो। टनवाला यार जी ए सेक्शन थाणे जी हद मां अलाह बचायो मेमण खां 3 हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल ऐं 70,000 फुर करे फ़रार थी विया। मेमण सोसाइटी साम्हूं शहरियुनि टायर साड़े एहतजाज कयो। ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त मेमण सोसाइटी जे रहिवासियुनि ऐं ॿिनि शहरियुनि जूं धार मोटरसाइकिलूं चोरी ऐं नामालूम हथियारबंदनि हथां फुरिजी वयूं आहिनि। हुन चयो त इन खां अलावा दुकानदार पिणु फुरिजी रहिया आहिनि। शहर में ख़ौफ़ हिरास पकड़ियल आहे। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त शहर में वधंदड़ बदअमनी फौरी तौर ते ख़त्म कराई वञे। फ़ौरुनि ऐं चोरनि खे गिरफ़्तार करे फुर ऐं चोरी थियल मोटरसाइकिलूं वापसि कराई वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।